जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं ॻोठ बख्शण जड़बाणी में, जेको राति पेर तिरकण करे जेको हिते नौजवान आहे उहो पाणी में बुॾी वियो आहे, जंहिंजी ॻोल्हा जेका हिन वक्त भी जारी आहे। अचो त उन्हनि जे वारसनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे इन सिलसिले में। सुबुह 7 बजे ॿुधायो अथसि एसी साहब खे त SDM साहब असां वटि 12 बजे पहुतो आहे, पोइ बि चए थो मीरवा कैनाल बंदि न थींदो। छा दरिया में पाणी जी खोड़ थी वेंदी छा जेकर मीरवा कैनाल बंदि थींदो त या दरिया फाटी पवंदो। को बि असां वटि नुमाइंदो न आयो आहे, का बि हुकूमत वारे कंहिं बि असांजो क़दुरु न कयो आहे, न वरी असांखे इंतिज़ामिया को टोबो ॾिनो आहे। सिर्फ़ु ख़ातिरी ॾियनि था पिया। असां पंहिंजी मदद पाण तहत वञी करे नारे माल किथां करे किराया भरे करे टोबा खणी आया आहियूं। जाथों ॿुधायो था हितां ॿुॾो आहे, उतां असां लथा आहियूं मीरवा में, उतां असां ॻोल्हियो आहे, उतां असांखे न लधो आहे सर। हाणे हेठि ॻोल्हींदा था वञसि, पोइ हाणे जाथे लधो न लधो थी भाउरनि टोबा आंदा आहिनि, हुन सां गॾु वरी टोबूं था पिया। राति तव्हां घणा ॼणा आहियो? असां राति कोन आहियूं, असां हींअर आया आहियूं बाबा, हींअर असांखे घुरायो अथनि, असां हींअर आया आहियूं सुबुह सवेर। राति 9 बजे पाण भाउरा टुॿिया आहिनि, असां कोन आहियूं, असां सुबुह सवेर आहियूं। न हाणे छा करणु खपे? हाणे करणु ईअं खपे जो टोबा अचनि, 50-100 ॼणो हुजे जेको हिननि ग़रीबनि खे अमानत मोटाए मिलणु खपे। ॿियो छा खपे बाबा। जीअं त असांजो नौजवान कल्ह राति खां वठी ॿुॾी चुको आहे ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी इंतिज़ामिया जी इहा बेहसी आहे त हिन महिल ताईं को बि चूंडियल नुमाइंदो असां वटि न आयो आहे, न UC नाज़िम आयो आहे, न तर जो को MPA, न को MNA असां वटि लड़ी आयो आहे, न वरी असांजी का मदद ई कई अथनि त फ़ोन करे कंहिंखे चवनि। जी नाज़रीन, अवां ॻोठाणनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त सरकार पारां असांजी का बि मदद न कई वई आहे, न ई को हिन वक्त ताईं मीरवा कैनाल खे बंदि कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त मीरवा कैनाल खे बंदि करे सरकारी नेवीअ जा टोबा ॾिना वञनि, जीअं असां जल्द में जल्द नौजवान जो लाश जी ॻोल्हा करे सघूं। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद अली शर, टाइम न्यूज़, ठरी मीरवा।